साईं मुंहिंजा इहा कहाणी आहे हिकु बादशाह जी। बादशाह त पाण अलावा पर ही ज़मीन जी टुकड़ी जो बादशाह हुजे। सो हिकु ॾींहुं बादशाह पंहिंजे मुल्क जो सैर सफ़र करे रहियो, पर चमड़ा पोश करे राति जो करे रहियो हुयो। सो उन शहर में हिकु ग़रीब शख़्स हुयो जंहिंखे 3 न्याणियूं हुयूं। सो सफ़ा राति जो खाईंदो हो त ॾींहं जो परेशान हूंदो हो। सो पीर सन हुयो, हुनखे पुट जी औलाद कोन हुई। सो बादशाह सलामती बि चमड़ा पोश करे हलंदो हलंदो उनजे घर जे ॿाहिरों आयो त आवाज़ु हिनखे सम्झ में आयो। तो हिन कन आयो त 3 भेनर पाण में वेही केचरी करे रहियूं त हिकिड़ी चवे पई त अगरि ये ही बादशाह मूंसां शादी कंदो न त वोण कराए चूंडाए सोराए ऐं बोसकीअ जा 3 ताकिया अची हिन जे अॻियां रखंदुमि। हिन जी दरबार केचरी लॻंदी त इन जे अॻियां रखंदुमि अचे। ॿी चवणु लॻी त बादशाह सलामत मूंसां शादी कंदो न त कणिक वाराए साईं त्रेशर हणाए छंडाए ॾारो ॾराए पीराए अटो ओफराटा मानी अहिड़ियूं ताम 7 तामे में ढकी अची बादशाह जी दरबार में अची रखंदुमि त बादशाह बि खाए जीअं उनजी अवाम बि खाए। वरी ॿीं चयो जे 3 चयो त साईं बादशाह सलामत जी मूंसां शादी कंदो न त मां 36 लख पुट ॼणे ॾींदीमांसि। सो बादशाह इन 3 जा गुप्ता ॿुधा। सो बादशाह ॿिए मुल्क खे सॼो सैर सफ़र खे छॾे सिधो सो बादशाह पंहिंजी हवेली में हलियो वियो। पर बादशाह लाइ उहा हिकिड़ी राति सम्झि ईअं 100 वराई थी वई। राति गुज़रे कोन वई। बादशाह इन इंतज़ार में हुयो त जीअं सिजो उभरंदो सो इन्हनि वाइदो कयो आहे, इन सां मां शादी कंदुमि। इहो वाइदो हिन किनी पूरो कईं। तो जीअं सिजो उभरियो तीअं बादशाह सलामत देरी न कई। नौकर चाकर जेका वज़ीर हुयसि उन्हनि खे आर्डर ॾिनी त फलाणो जेको ग़रीब वेठो आहे जंहिंजे घर जे अॻियां अङण ते बड़ो आहे सो इन ॾे हलिया वञो। इन वटि 3 न्याणियूं पर 3 सां मूंखे शादी करणी आहे, 3 जी संग जी घुर करे अचोसि। तो सही देरी न कई। उन महिल नौकर चाकर निकिरी पिया बादशाह जे आर्डर ते। सिधो सौ ॾिठो त बणा हिन ग़रीब जे अङण ते बीठो आहे बड़ जो वण। सिधो सौ उन में हलिया विया अंदरि। ॾिठो ग़रीब बणा बादशाह जा वज़ीर नौकर पिया था अचनि मोॾे। हुन ग़रीब उथी बीठो ख़िदमत जेकी हुनखे हाज़ुर हुयो सो पाणी झले बीठो मथां जेको कुझु हुयो ॾियणो। सो हुननि चयो त बादशाह सलामत जी हवाल वरितसि हुन त कीअं आया हो। चई त बादशाह सलामत तुंहिंजी 3 धीअरूं न 3 सां शादी करण थो चाहे, सो तारीख़ ॾे भत जी। जॾहिं पीरसन शख़्स इहे ॻाल्हियूं ॿुधियूं हिन जो वज़ीर जे वाताऊं सो हिन जे उहा जॻह ई न पियो मिले जो जंहिंखे ख़ुशीअ में मापे न पियो त भणा अला मुंहिंजी काॾऊं ॿुधी अचे मूंखे औलाद न पुट जी न कुझु बि न न्याणियूं मां काॾे कयां जो बादशाह तो मूंखे पंहिंजियूं धीअरूं मुंहिंजूं धीअरूं बादशाह पंहिंजियूं थो करे सो बि ज़ालूं से हिन ख़ुशीअ में मापे कोन पियो। हिन देरी न कई। उन महिल तारीख़ ॾिननि। उन महिल बादशाह खे ॿुधाइनि भाई हीअ फलाणी तारीख़ ॾिनी आहे। सो देरी न थी। उहे ॾींहं गुज़रनि पिया। बादशाह देरी न कई। शादी थी वई। 3 सां बादशाह शादी कई। 3 जमालातूं ठारायईं अलॻि अलॻि पंहिंजे हिसाब सां 3 सां शादी करे भेनर सां वेही रहियो। साईं चलो थी हिकिड़ी राति वियो पहिरीं ॾे त उन देरी न कई। उन महिल साईं वोण चूंडाए साईं फुटियूं चूंडाए सॼो कमु कराए ऐं 3 ताकिया लटनि जा बोसकी जोड़नि जा पिया हुआ। हिन जो हिन बि शर्त वाइदो पूरो कयो। वरी वियो ॿिए ॾे। उन बि देरी न कई। कणिक काराए उन लुणाए थ्रेशर हणाए अन्न पीराए उन मानी 7 तामी ढकी पई रखियूं वेठी आहे। हलो हिन बि वाइदो पंहिंजो पूरो कयो। वियो साईं आख़िरी 3 ॾे जेको 36 लख पुट पे ॼण ॾे। हाणे हो त हथनि जो खेल हुयो। हो त देरी न कयनि। हो त कमु करे वयूं। बाक़ी हाणे हिन जो वाइदो त बादशाह खे चईं त वाइदो मां पूरो कंदुमि पर अर्जेंट त कोन थींदो न इहो कमु। ज़रूरु 9 महीना पेट में वरी निकिरे तॾहिं तोखे 36 पुट ॼणी ॾियां न। सो सल वठि साईं वठि हिन ॻाल्हि खे। ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदड़ पर ॻाल्हि गुज़रंदे देरि न आहे। उहो ॾींहुं बि अची वियो त हीअ माईअ खे उमेद वारी हुई। अॼु सुभाणे अन क़रीब हुई त बादशाह सलामत आम शौक़ीन या शौन शिकार जा शौक़ीन हूंदा न। सो हीअ बादशाह सलामत तयारु थी पियो शिकार ते वञे पियो। घरारी उन चए त 36 लख पुट वारीअ त न वञ बादशाह सलामत। अॼु सुभाणे मूंखे हथनि पेरनि ते आहियां मां। सो तूं वेंदे हलियो त मूंखे किथे बि भरोसो न आहे पंहिंजियूं भेनरनि पर इन्हनि ते मूंखे भरोसो न आहे। बादशाह सलामत तूं मूंखे छॾे न वञ बाक़ी ॿियो ख़ैरु आहे। बादशाह सलामत चयो तूं देरी न कजांइ भेड़ ते ॾोको लॻरा जाए त मां उन महिल अची पुॼंदुमि भली किथे बि हूंदुमि। सो तोखां परे न वेंदुमि मां हिते ई शिकार करण थो वञा। साईं बादशाह सलामत जो दोस्त आयो। बादशाह सलामत हिन सां कोन बीठो दोस्त सां गॾु शिकार ते हलियो वियो। साईं हाणे ॾींहं पंहिंजो हुन बादशाह त वियो शिकार ते छॾ बादशाह खे वठे हिन खे। साईं हिन खे हथनि पेरनि ते जंहिं महिल आई ॼण ते आई त भेनरुनि ने नियापो खणाए त वारो कयो का दाई घुरायो त मां हाणे हथनि पेर लाहींदमि। सो देरी न कई त हाणे
साईं दाई अचे वई दाईअ खे हिननि अॻे ई सम्झाए छॾियो त हाणे हीअं कमु कर असांजी जेकॾहिं इहो 36 लख पुटु ॼणे ॾिनई त बादशाह जे अॻियां हिन जी हिमत वधी वेंदी असांजी घटि थी वेंदी। आहे त खणी असांजी सॻी भेण पर असां चऊं था त इन जो ॿारु इहो न 36 लख पुटु ॼणे। सो का टल कर दाईअ खे चयूं चईं हाणे इहो कमु कयो देरी न कंहिं कपाए खणी ॾिनो हिकिड़ो हथरादो गुॾो ठाहे सो दाईअ खे ॾिनो न उहो देरी न कई दाई वई हिन जूं वञी अखियूं जी मां ॿधंदी आहियां नई पहिरियां त औरत जूं जेकी बि छोकिरी पहिरियों ॼणींदी आहे त उनजी अखियूं ॿधंदी आहियां मां। सो हिन जी अखियूं ॿधी ऐं ॿार ॼणे हिकिड़े बानीअ खे ॾिने त हीअ वई वञी पासे गडर हुयो उन पासे में रखी आई। सही हिन खे चईं त भाउ अखियूं खोलियूं त चईं त हीअ ॼाओ आहे। हिन जो हे कीअं ॼणींदुमि चई हीअ ॼाओ आहे। बादशाह पुछा कई त ॾेवाल मुंहिंजी औरत खे छा ॼाओ आहे। बादशाह खे चई ॾेखार न हिन तो ज़ाल हीअ ॼणियो आहे। बादशाह जंहिं महिल उन गुॾेड़े खे ॾिठो जेको कपह जो ठहियलु हुयो सो बादशाह सफ़ा जलात में अची वियो कावड़ में अची वियो चईं त बसि कहिड़े कम जे जॾहिं 36 लख पुटु न ॼणे तूं कहिड़े कम जी आहे। हिनखे घर मां तड़े कढी छॾियईं। से हाणे नई आयल माई किन पिथ सिधो ॿाहिरि निकिरी हलंदी हलंदी वञे पई। हिकिड़ो उते काठर हुयो मतिलबु त ड्रखण हुयो बसि उन वटि वञी हीअ हली इलाज में हुते वञी वेठी त हिनखे हलंदी वञे पई जीअं ॾिठे त भला ॿार जो आवाज़ु हिन जे कन ते पियो ॾिठे त भला ढेर ते छा विढ़ंदा अला पुटु ॾिनो आहे रोए थो पियो वरी हिन खयो की अला मूंखे पुटु ॾिनो पर मूंखे सम्झी पुटु ॾेई छॾियईं। सो हाणे देरी न कई हुन वञी उहो पंहिंजो छोकिरो खयो पंहिंजो ई कुदरत मुंहिंजी अलाह जी हिनखे मिलाइणो हुयो मां सां। हिन वञी खयो वञी उन ड्रखण जे घर वञी वई से ड्रखण खे ॾिठो हिनखे मजबूर लाचार ड्रखण हिनखे सहारो ॾिनो त मूंखे पुट जी बि न धीउ जी औलाद आहे असांजे लाइ जेको वरी तूं असांजी धीउ बि आहे पुट बि आहे सो भली तूं रहो सदा रहो। से उन बादशाह जे बादशाह में हीअ रहणु लॻी। सो हाणे ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदा आहिनि। हाणे 36 लख पुटु अॼु नंढो सुभाणे वेठो वॾो नेठि हलंदे हलंदे बादशाह सलामत बीमार थी पियो। बादशाह सलाम बीमार न थियो पर बादशाह सलामत हिकिड़े ॾींहुं वञे पियो शिकार ते पर उन सां गॾु जेका नजूमी जेका नजूम हणंदा न त बादशाह सलामत खे चवनि त अॼु हीउ वार तुंहिंजो ख़राबु आहे अॼु तूं न वञ ॿिए वारे वञजांइ सो तूं वेंदे त मुना अहिड़ो तोखे शिरक ईंदो तूं पुतलो बणिजी बीह रहंदे सो पथर जो बणिजी वेंदे। सो जेसिताणी सोन परीअ जी मुंडी जेसिताणी हिन बादशाह तोखे हिन में लॻंदी ओसिताणी तूं माण्हू न थींदे। सो इहो बादशाह हिन जी ॻाल्हि यकीन न कयो। सो बादशाह सच में वियो ऐं सच में उहो साॻियो ई शिरक आयो त बादशाह सच में पुतलो बणिजी वियो। वरी वज़ीर नौकर खणी अचे बादशाह खे साॻी जॻह ते रखियो न। हाणे साईं सोन परीअ जो हाणे साईं हाणे काॾों अचे उहा मुंडी जो हिन बादशाह खे लॻे जो बादशाह छा विढ़िया सही माण्हू वरी साॻे रूप में अचे। हाणे बादशाह खे अॻे जेकी माल ज़ाल कढी छॾियईं उहो पुट जे जवान थियो जेका पोयों वरी 3 पुट पोयों ॼावसि वरी ॿियनि मां बि उहे बि नंढा कुझु वॾा थिया पोइ वरी माण्हुनि उन्हनि खे बादशाह 3 चवंदा हाणे बादशाह तव्हांजो पीउ अहिड़ो थी वियो पथर बणिजी वियो तव्हां वारा पुट अहिड़ा सारा नौजवान सुहिणा सेता वेठा हो सो पंहिंजे पीउ जी मालिकी नथा कयो। हिकिड़े ॾींहुं हाणे पुटनि सोचियो त भला हाणे हलो बाबे मालिकी कयूं का न का इन सोना परीअ जो मुंडी वठी अचूं त पोइ बाबू को सही थिए। सो हिननि खे घोड़नि जूं भरे ॾिनई दुनिया जूं 3 घोड़ा हुआ 3 खे पंहिंजे हिसाब सां घोड़ा भरे ॾिनई दुनिया जा वज़ीरनि ऐं हिननि खे रवानो कयईं। हीअ अञा बादशाह में निकिता ई कोन त अॻे ई हू जेको वॾो थी वियो हू बि जवान थी वियो 36 लख पुट बि हुनारो जेको ड्रखण वटि पलिजे पियो उहो बि वरी जवान थी वियो हेॾो होॾो। सो माउ खां मोकिलाए निकिरी पियो त अमड़ मां बि वञा थो। सो मां सॼी हिन हक़ीक़त कई त फलाणो बादशाह तुंहिंजो पीउ आहे। सो हिन सां ॻाल्हि सॼी हक़ीक़त मां कई त हीअं मसइलो थियो हो। सो हाणे अगल मां ज़ाल इन जी अॼु बि आहे सुभाणे बि आहे इहो सम्झ तुंहिंजो पीउ आहे। जॾहिं ख़बर पई त हाणे हिन जा ॿाहिरि वञनि था सो अबे लही मुंडी सोना परीअ जी खण त मां बि हलां। हिन माउ खे चयो त मूंखे मोकल ॾे हीअ न पई मोकल ॾिए पर हली हली हिन ज़िद पोइ हिन माउ को मोकिलाए हुन सां गॾिजी पियो। हुन सां गॾियो त हाणे हो हुनखे न सुञाणनि न हुनखे ख़बर आहे मुंहिंजा भाइरनि पर हुननि खे कहिड़ी ख़बर हीअ असांजो भाउ आहे। पोइ साईं हाणे हिन चयो त हाणे तूं असां सां हले थो त कहिड़े हिसाब सां अचे तव्हां मां तव्हांजो नौकर थी हलंदुमि। सो तव्हांजी ख़िदमत कंदे घोड़नि खे पाणी मानी कुटिकी तव्हांखे करे ॾींदुमि पियो हेॾो होॾो बसि तव्हां जेकी शइ ॾींदो मां उअं कंदो वेंदुमि तव्हां सां मां नौकर थी थो हलां तव्हां बादशाह या पुट बादशाह आहियो। सो हिन खे हिन डटे सां हिन सां गॾिजी पियो।
हलंदा वञनि पिया हलंदा वञनि पिया हलंदा वञनि पिया। चाचा हलंदी वञे पई पुछा केर बि हिननि खे ॾस कोन पुॼे त सोना परी किथे रहंदी आहे, कीअं रहंदी आहे, कहिड़े मुल्क में आहे। हलंदा वञनि पिया। हिकिड़ी बादशाही हिकिड़े भेड़े घोड़े जो हमरा दुनिया खपी वई, वरी ॿियो घोड़ो बि दुनिया खपी वई, टीं घोड़े जी बि दुनिया खपी वई हिननि खे। हे वञी 2-3 मंज़िलूं सुठी करे वञी पुॻा हेॾे निकिरी विया। सो हाणे दिलि में सोचा की हाणे दुनिया में खपी वई, हली हली घोड़ा नेठि पंहिंजा खपाइण लॻा। से घोड़ा बोड़ा बि खपाए छॾियनि। हाणे कीअं मसइलो थिए, हाणे हो हुनखे चवनि पिया ॾेवाल कीअं मसइलो थींदो, चए भाउ मां आहियां नौकर, तव्हां ॾींदा वेंदो, मां तव्हांजे रंध पचा तव्हांखे बि खाराईंदुमि, पाण बि खाराईंदुमि, बाक़ी मुंहिंजी का हैसियत ई कोन्हे। हाणे हिननि बादशाह 3 बादशाह जा पुट हुननि जे हाणे कीअं मसइलो थिए, हाणे त पेट तगड़ में पूरा न आहियूं, पंहिंजो पेट बि नथा पाले सघूं, एतिरो का शइ रही कोन्हे, सफ़ा हाल हीणा थी विया न। पोइ हिकिड़ो मवाली वेठो हुते। पोइ उन मवाली पे भंगड़ी घोटी सो पठाण, सो नसवारा पे घोटी ईंदा ही अची पुगत मथां। सो चई त हाणे मज़ूर को खपे त असां तोखे ॾियूं। चई मां पैसा एतिरा आहिनि कोन जो मां मज़ूर बीहारियां। चए रुगो तूं पेट गुज़ार ॾिजांइ, भला मज़ूरी असां पाणे तो कंदासीं, हिन जो सही आहे। से हाणे हिन नौकर अहिड़ो कमु कयो, टिनिनि खे ॿाहिरि खे उते फासायईं ऐं पाण वरी रवानो थी पियो। से पाण हलंदो वञे पियो, हिकिड़ो देव अॻियों अची वियो हिन जे साम्हूं। सो देव एॾो हुजे जो हीअं जिंजा एतिरा ॾींहं हुनखे एतिरा वेठे थी विया जो ड्रभ ॼमी आहे जंगुनि में, जेका हुन जूं छपरूं अखियुनि जूं मथां नेण, उहे वार सॼो अची गिटे ते अखियूं बखियूं बंदि लॻी पियो, उहे मथे करे हिनखे ॾिठईं, हे अॼु पेरनि ते किरी पियो मामा मामा करे। मामा मामा न करियां त सया जहिड़ा दाणा करे आ, हल मामा त हुन शींहनि खे प्यारा हूंदा न, तो हाणे ॻाल्हि कर। चई त मामा हाणे मूंखे सोना परीअ जो ॾस ॾे। चई अड़े बच्चा, सोना परी हिते असां दीदार जे करे हिते ड्रभ ॼमी आहिनि, असांखे वॾा टेम थी वियो वेठे, हिनमहिल ताईं सोना परी जो असां दीदार न करिया, तूं इंसान जो बचिड़ो काॾों करे सघंदे। चई न मामा हाणे मोटण जो मेणो न ॾे, ॾे त अॻिते ॾस ॾे, बाक़ी नथो तो ॾस पुॼे त बाक़ी ॿी सलाह काॾे। चई मूंखे ख़बर न आहे, बाक़ी अॻे को हिते मुंहिंजो भाउ ॿियो वेठो अथई, उनखे सॼी ख़बर मथां हुजे, उन खां पुछा कर वञी। वरी हलंदो वियो, वरी 100 को पंधु करे वञी पुॻो वरी ॿिए मामे वटि। वरी उहो साॻियो हिन खां ॿीणी भला हुजे, वञी मामा मामा करे अची पेरनि ते किरी, कंहिंजी मामा मामा न करे सरियां जहिड़ा दाणा करे छॾियां। मामा त शींहनि खे प्यारा हूंदा न, पुट ॻाल्हि कर। चई मूंखे सोना परी जो ॾस ॾे। चई इंसान जा बच्चा, असां देव आहियूं, असां नथा सोना परी दीदार जे करे हिते वेठा आहियूं दगनि ते, तूं वरी उनखे ॾिसण जी ॻाल्हियूं थो करे, उन ॾस थो पुछा करे। उन विच त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी अॻिते मुंहिंजो भाउ अथई, उहो तोखे ॾस ॾींदो त ॾस ॾींदो, उनखे सॼी मथां ख़बर हुजे। पोइ हीअ वञी वियो, उहो 200 को पंधु ते हुयो, वञी हुनखे पुॻो। से वरी मामा मामा करे उन पेरनि ते किरी पियो, पर पेरनि ते न किरी पियो, हीअ उते वियो, हीअ हुनजो मामो निंड पियो। उहो 6 महीना निंड कंदो आहे, 6 महीना जाग कंदो आहे। पोइ 6 महीना जेको जाग कंदो आहे, हिन जो बाग़ कयल हो, सो बाग़ खे पाणी ॾेई बीहंदो कोन्हे को, त वरी हिन निंड जो टाइम अची वेंदो आहे त बाग़ मेवा ई न झलींदो आहे, त अॻ ई वरी हिनखे निंड वठी ईंदी आहे, त पोइ वरी बाग़ सुकी वेंदो आहे। हिन ॾिठो त बड़ा 3 महीना हिन जा पूरा थिया निंड जा, बाक़ी 3 महीना थिया त हिन वरी ॾिठो त निंड पियो आहे। हाणे कीअं मसइलो थिए, हिन वञी बाग़ खे पाणी ॾियणु चालू कयो। हल बाग़ खे हल बाग़ खे पाणी ॾेई नार हलाइणु चालू कयो, वटसट कई हेॾो होॾो। त हिनखे जाग जंहिं महिल थी त ॾिठईं त बड़ा बाग़ मुंहिंजो साओ। हिन जो चयो बड़ा केरु आयो जो मुंहिंजो हेॾो बाग़ साओ करे वियो। हिन वरी ॾिठो त बड़ा इंसान जो बचो, हे वञी मामा मामा करे पेरनि ते किरी पियो। मामा मामा न करियां सरियां जी तरह दवा कया आहिनि, पर तूं इंसान बचा, तूं थोरो मूं ते कयो आहे वॾो। जॾहिं मां उथंदो आहियां त बाग़ सुकल हूंदो आहे, अॼु साओ आहे, जेको घुरणो अथई घुर। चई मामा ॿियो कुझु बि मूंखे न खपे, रुगो सोना परी जो ॾस खपे। चई अड़े इंसान जा बच्चा, तुंहिंजी कहिड़ी औकात आहे जो सोना परीअ वटि पुॼी सघंदी, असां देव नथा पुॼी सघूं। चई मामा हाणे बसि मूंखे ॾस तूं ॾे, बाक़ी पुॼणु न पुॼणु मुंहिंजो कमु आहे, भली मरी वञा मां, पर ॾस ॾे। चई हाणे हेॾो तूं मूंसां चङाई कई आहे, त तोखे मां ॾस ॾियां थो। हितो हलंदो हिते हिकिड़ा जबल अथई, न जबलनि जे विच में हिकु बड़ जो वणु अथई। उन बड़ जे ॾखिणे साइड ॾों वञी खोटींदे त 2-3 सिरूं निकिरंदे, उहे सिरूं परे करे त हीअं हेठि नज़र कंदे त हिन में अंदरि गुफ़ा अथई। पोइ उते वधीक रस्तो तोखे मिलंदो, सिधो सओं वञी उते पुॼंदे। त पर उते पुॼण खां अॻु ई घोड़ो हिकिड़ो ते छागड़ियांसि, ज़ालिम घोड़ो ते उते, उहो तोखे ॾिसंदो, उहो तोसां विढ़ंदो। पर तोखे मां पर्ची लिखी थो ॾियां,
तूं हीअ पर्ची ॾेखारींदेसि, बसि उहो तो पाण ई वञी उते बीही रहंदो, पर्ची पढ़ी पुठी हथु घुमाईंदेसि, सिधो संज उते सोना प्यार में संजनि ते बीहंदो, उहे संज रखी तूं हलियो अचु। बसि पोइ उहो तोसां न विढ़ंदो। पोइ बसि तूं हुन ते लांग वराए ईअं तूं फेरो फिरंदेसि त अहिड़ो ई हुबकार लॻंदी जो सॼा माण्हू निंडिजी वेंदा, जेकी तूं वञी सोना परे बि निंडिजी वेंदी, तूं वञी उतां छा विढ़ंदे छलो लाहे तूं मोटियो अचु। त हिन खे ॾस मिली वियो, हिन देरी न कई, उन महिल हिन जी पर्ची खणी मामे जग ते हलियो त ॾिठे त बाक़ी बाड़ पहाड़ लॻा पिया न, उनजे विच में वाक़ई बड़ बीठो आहे। बड़ जो खोटे हेठि ॾखिणे पासे ॾिठो त वाक़ई 2 सिरूं 3 परी कई त ॾिठे त बणा हिकिड़ी गुफ़ा निकिरी पई, उन में अंदरि हलंदो हलंदो वञे पियो, सिधो वञी घोड़े जे अॻियो वञी निकितो। ॾिठे त भला घोड़ो ॿधो पिया, पर घोड़ो ईअं ई पियो जीअं ॾे ज़ोरे मारणु पियो, पर हिन जी पर्ची जे ॾेखारियईं त घोड़ो वञी ठरी बीह रहियो। हिन वञी पुठी हथु रखी त वेही वञी संजनि ते बीठो, संज रखी घोड़े खे 2 फेरा ॾिनई त उन महिल सॼो मुल्क निंडिजी वियो। उन महिल हे लही वञी अॻिते वियो त ॾिठईं त भला माला था, पर एॾी ख़ूबसूरत आहे, सोन जी ठहियल आहे। अंदरि घिरी वियो, उते सोन जी नाला जेके परी सोना परी जो ॾिठईं त भला उहा मथो पई धोए, मथो खे मेट लॻो पियो आहे, बानी मथो हलाए ॾी पई, हिकिड़ो पासो मथे जो आजो थी वियो आहे, ॿिए पासे जो मेट लॻो पियो त उहा उते ई निंडिजी वेठी आहे। उन महिल ई हिन देरी न कई, उन में छलो लाहे वरी वापसि आयो, साॻे घोड़े ते चढ़ी उॾार करे सिधो वरी साॻी हंधि उते आयो जिथे हिन जा भाइर हुया। हाणे हिनखे पैसा वैसा जेका हुया हिन खे गंज हुया थी वियसि, सो हिन भाइरनि खे चयईं त भला हाणे भाइर ई छॾाई वञा, भला ई न त कमु त ख़राबु थो थिए। भाइरनि वटि वियो, जंहिंजा पैसा हुया सभिनि खे पैसा ॾेई ऐं सभिनि खे हिननि खे आज़ादु कराए, हिननि खे चयईं हलो बसि ॻोठु मोटो। हलंदा हला अचंदा, पर हिनखे ख़बर भाइरनि खे ॿुधाईं त मां सोना परीअ जो मां अंगूठी खणी आयो आहियां वञिजो, पर हिननि ॾिठो त बणा जेकॾहिं ही नौकर अंगूठी खणी अॻिते हलंदो, ओॾे असांजी बादशाही में दाख़िल थींदो, हिन जो नालो थींदो, असां त ओड़ा ई ओड़ा जहिड़ा वियासीं तहिड़ा न वियासीं, सो हिन जो नालो छो हले। हाणे टल कई टिनि भाइरनि, हिन खे पूरो कयूं हलूं, पोइ असां मुंडी खणी हलंदासीं, त असांजो नालो जीअं हले। हे साईं हलंदा हलंदा वञनि पिया, हिकिड़ो वणु बीठो, हुन वण हेठो शाम में वेठा, सो हुन जे भर में खूह हुयो, सो हिननि चयो भला रंध बचाव कयूं, पाणी बि वेझो आहे, सो इन इरादे सां को काठियूं मेण में को काॾे वियो, पर हिननि जी सलाह थी वई, हिकिड़ो वियो पाणी भरणु खूह जे मथां बीह ऐं रड़ करणु लॻो त भाउ हेॾे अचो ॾिस नांग ई नोर पाण विढ़नि था पिया। सो हुननि जी प्लानिंग हुई, सो हो बि हल चई भला हाणे जाई बि नांग ऐं नोर विढ़ंदा, भला मां बि ॾिसी अचां। हिन खां मुंडी हुन आङुर में हुयसि, हिकिड़ो धिको ॾेई झले बीठुसि, ॿियो खणी मुंडी उन महिल सट लाइ लाथईंसि, हिन खे धिको ॾेयूं खूह में वञी बड़को कीअं हेठि। हीअ हुआ साईं घोड़ो, त हिननि खे वेझो ई कोन अचणु ॾिनो, हिन छॾियो घोड़े खे, बसि ईअं खणी पाण रवानो थिया, हुन जी मुंडी हलिया विया। हीअ वञी उते बादशाही पंहिंजी में पुॻासीं, हिननि खे वॾा इनाम पिया पंहिंजे हिसाब सां। हुनजो पीउ जेको हुयो, जेके मुंडी हयनि, उन जी मुंडी जो उन आङुर में विझनि त हू पथर में माण्हू थी वियो। सो हिननि जा इनाम, हिन ख़ुशी वॾो पीउ थियो त मुंहिंजा पुट वॾो कमु करे आया, वॾे मुल्क बादशाही सॼीअ में धूम धमाके सां ख़ैरातूं चालू थी वयूं। छॾ उन्हनि खे, वठि हिन खे, ही यार उते बीठो आहे, घोड़ो साईं उतां ॼञ हिकिड़ी टपी, उहो घोड़ो ॾिठो न भला घोड़ो त ही त हिकिड़े असांजे हिन हिसाब सां नथो लॻे, हे त घोड़ो खे ॿाहिरि ॿी मुल्क विलायत जो लॻे थो। सो हिन घोड़े जे वेझो अचो, पर घोड़ो हिन सां ॻाल्हाए सफ़ा हुन वेझो ई न पियो ॼाणे, पर बादशाह जी शादी हुई, बादशाह नौकरनि जे ज़ोर ते घोड़ो त हितो खणाए वियो, वठी वियो। साईं बकरा वारो त बकरियूं चाढ़े पियो, चई भला खूह तो पाणी भरे चा, ॾिठईं त भला हमरा अंदरि खूह में पियो आहे। बकरा वारो वञी हिनखे सफ़ा साणो थी वियो, हिनखे खूह मां कढी अचे ॿाहिरि, कढी अचे हिन जी मालिकी कयईं। सो मालिकी करे हिनखे होश में जंहिं महिल आंदे, हिन पुछा कयसि ॾेवाल, हिन मुंहिंजो घोड़ो हुयो, घोड़ो काॾे वियो? हुनजो त घोड़ो त हीअं फलाणी ॼञ आई बादशाह जी, सो फलाणे बादशाह जी हुई, सो उहो काहे वियो। हाणे हिन चयो त हाणे छा मसइलो थिए, जीअं हल तूं मूं वटि को आहे कोन, 2-3 ॾींहं तूं थक पक पट, पोइ भला तूं मर्ज़ीअ मालिक आहे, जे रहीं त बि मर्ज़ीअ मालिक आहे, जे वञे त बि मर्ज़ीअ मालिक आहे। हिन चयो हाणे कीअं मसइलो थिए, 2-3 ॾींहं रही ऐं पुछा कयईं त फलाणे बादशाह जी ॼञ आई, सो नालो अलाए छा हुयो त मूंखां विसरी विया उनजी, सो उहो फलाणी विलायत में वेठो आहे। हलंदो हलंदो सही न पुछा कंदो उन बादशाही में पुॻो अची। हाणे हिन कमु कयो त भणा मूंखे ख़बर आहे त घोड़ो जेको मुंहिंजो आहे, सो कंहिंखे सां बि सुर न कंदो। जेकॾहिं हाणे अहिड़ो कमु कयां त हो जॾहिं हितां वियो आहे त का शइ खाईंदो न, पीअंदो हूंदो न, कंहिंसां सुर ई कंदो हूंदो। हिन हकीम थी हितां वियो,
से सामान के ॿ टे रंगनि जा पाणी जा हेॾो होॾो उमिरे ओड़ा ओड़ा सामान खणी हे रवानो थी पियो त मां हकीम आयो आहियां जंहिंजो घोड़ो बीमार आहे सो घोड़े जो इलाजु कंदुमि। बादशाह खे हले कीअं ॿुधायो त बादशाह सलामत हे हकीम आयो आहे सो घोड़े जो इलाजु करणंदो सो जहिड़ो ई मर्द हुजेसि। बादशाह जो घोड़ो बीमार हो, खोड़ ॾींहंनि खां वठी ख़बर पई त भला आयो आहे त ॾींहुं न खाए थो न पीए थो न सुरी करे थो त उन महिल बादशाह चयो बाज फैसला सभु कुझु दरबार बंदि आहे, सुभाणे अचिजो, अॼु मुंहिंजो घोड़ो बीमार आहे त हकीम आयो आहे त मां हुनखे ॾेखारींदुमि। बादशाह सलामत दरबार खे बंदि कयूं, हिन जी हलियो वियो वठी हिनखे। जंहिं महिल हिन जी घोड़े ते नज़र पई ऐं घोड़े जी हिन ते नज़र पई त ॾिठी त वाक़ई घोड़ो त मुआरो आहे। देरी न कई उन महिल हाणे बादशाह हिन जी मालिकी ॾिठी ख़तमु थी वियो आहे, हिन जी बाजीअ सामान ॾसी त पा फलाणी फलाणी शइ हिन लाइ वठी अचो, अची वठी अचनि हिनखे खाराए, हिन सां खाए पियो, हिन सां सेठ घोड़ो हुजे। बादशाह ॾिसी जीअं भला वॾो बाक़ाइदे हिन में जादू आहे को, सो सॼो अवाम माण्हुनि खे ख़बर पई त भला अहिड़ो हकीम आयो आहे जो बादशाह जो घोड़ो जीअं ठीकु कयो हेतिरा डॉक्टर न करे सघिया, सो हिन जे लाइ माण्हू ख़लक़ूं अची पुगियूं असांजो घोड़ो बीमार आहे, वारो कर। हिन चयो बादशाह चयो त जेसि ताईं मुंहिंजो घोड़ो ठीकु नथो थिए होसि ताईं मां हिन हकीम कंहिंखे बि न ॾींदुमि, सो जेसि ताईं मुंहिंजो घोड़ो टाइट नथो करे। हलंदे हलंदे सफ़ा हिन खे खाराए पीआरे घोड़े खे तयारु कयईं। हिन चयो त बसि हाणे घोड़ो सफ़ा तयारु आहे। बादशाह सलामत कीअं घोड़ा बादशाह सलामत घोड़ो ॾिसां मां चकर ॾेई ॾिसां बादशाह, सो घोड़ो कीअं छा थो करे कीअं थो करे त पोइ अञा ॾिसां मां त दवा करे। हाणे डॉक्टर जीअं चवंदो तीअं करिणो पवंदो आहे। त हिन खे चवंदो आहे संज खणी अचो, हिकिड़ा ॿिया हिकिड़ा खुरथलू संज खणी आया पुराणे वक़्त जा 5 घोड़नि जा। हिन चयो त बादशाह सलामत ही न, हिन जा ॿिया संज अथव, सोना संज अथव, हिन जा संज खणी अचो। अड़े नौकर खे चई नौकर तोखे संज जो नाम कारीगर अची फलाणे जॻह ते पिया इहे खणी आड़े। नौकर खणी आया, ॾिठे त वाक़ई संज आया, सोना संज अची रखी घोड़े ते रखी हीअं फेरा 2 ॼाराए ॾिठईं त बसि हाणे जेकॾहिं हथ कढंदो मां त अलाए किथे पुॼंदो। बादशाह सलामत खे मथे थोरो करे घोड़े खे, बादशाह सलामत खे चई टेवा लखू आहे त तूं घोड़ो काए फलाणे जॻह तो हिन टेम ते पंहिंजी ॼञ वठी में घोड़ो ही मुंहिंजो आहे, मां मालिक आहियां घोड़े जो, हाणे हलूं था असां ॿियाली मदद। अड़े बादशाह रड़ियूं कयूं ॾाढियूं था, मुंहिंजो घोड़ो कायो हुतो वञे उॾार कयूं, सिधो सम वञी उते लथो पंहिंजी बादशाहीअ में। से हाणे बादशाह में उते पंहिंजे मुल्क ते पुॻो, पर हिन जॾहिं मुंडी खई हुई उतां त पर हुननि खे भाइरनि खे हिन अहिड़ो कमु कयो सो उतां मुंडीअ जो हिननि खे मोहर लॻाए छॾियईं, बाहि में तपाए हिननि खे टुटियुनि खे पासे सां मोहर हणी छॾियईं, मथां ही न मञनि त हे खणी आयो आहे। हाणे हिन खां मुंडी जो कसे विया त हाणे बादशाह सलामत उते भतर राज हलंदा पिया, ही बि बची पुॻो हेॾो होॾो। सो हाणे छॾ हिनखे, हे बि घर मोटी आयो, हो बि घर मोटी आयो, हाणे वठि सोना परीअ खे त उहा छा थी करे। हाणे उनजी मुंडी जंहिं महिल लही वई त हाणे साईं उनजो इहो ई पीउ सां रिंगट हुजे सोना परीअ जो त मां मुड़ुसु उहो कंदुमि जेको मुंहिंजी आङुर मां मुंडी लाहियो आहे, ॿियो मुड़ुसु ई न कंदुमि। से हाणे सोना परी पीउ मजबूर कयो, पर तूं मूंखे मुड़ुसु न ॻोल्हे ॾींदे मां पाण निकिरंदुमि। पोइ हुन कुझु हुन सां देव कुझु परियूं हिन सां गॾाए ही चाचा में निकिरी पई सोना परी मुड़ुस जी उन साॻे जी जेको मुंडी लाहियो हिनजी। हलंदो पुछा कंदो पोइ हिनखे ॾसु मिलियो त कंहिंजो पीउ हिन जो फलाणे बादशाह बीमार हुयो, सो हे त औरत न हुई पर वरदण वेस में निकितो हो। सो अची पुॻो हिन बादशाह हिन जी में अची पुछा करे सो अचे बादशाह जे ॿाहिरों अचे हिन खीमा अॼा सॼो मुल्क हिन सां देव गॾा वॾो अवाम हुजे हिन सां बि। सो अचे बीह रहियो त बादशाह ॾे हिन ख़त मोकिलियो, जा मुंहिंजो चोर आयो आहे हिन जी तुंहिंजे इलाइक़े में, जा चोर मूंखे ॾे, जा वरी मूंसां जंग वालार। बादशाह त ख़त पुॻो ॾिठी ॿाहिरि वियो, बादशाह ॾिठई त बणा अहिड़ा देव बीठा आहिनि, भलाऊं बीठियूं न अलाए छा मूं ते त अवाम ई न आहे, हिन जे करे पुॻो थो कराए न त मुंहिंजे मुल्क में बचो ई न छॾींदा। बादशाह चयो त मूं में ताक़त एतिरी न आहे। सो चोर जी ख़बर पई बादशाह सलामत हीअ फलाणे हिसाब सां आयो आहे, चोर तुंहिंजा पुट ई न जेका इहे चोरी करे आया आहिनि। सो यारनि खे पेट में खुखड़ी पई भणा मरी विया, हाणे छा मसइलो थिए, चई चोरी त असां न कई आहे, करे त कमु अधु आयो हो नौकर, हाणे नौकर खे बि मारे आयासीं, हाणे कंहिं मसइलो थिए असांजी गवाही केॾी असां हाणे मारींदो हे अलाए किथां खणी आयो, अलाए कीअं खणी आयो। साईं हाणे हुनखे खुखड़ी पेट में पई साईं, हाणे हलां साईं। हाणे बादशाह ज़ादीअ चयो त चोर हे या हू न, पर ही हिकिड़ी कहाणी खणी ॿुधाइनि हक़ीक़त जीअं त पोइ मां यकीन कंदुमि। असुलु मूंखे चोर खपे, जॾहिं मुंहिंजी हीअ चोरी हे करे आया न त पोइ हीअ असुलु शइ मूंखे मतिलबु त ओरिजिनल चोर खपे।
हिननि खे कंहिं शइ जी ख़बर ई न हुजे, हिननि खे सिधो सो वञनि दुकान वारे उन वाणी जी ॻाल्हि कनि त फलाणे हुन रहियल आहे पठाण वटि नसवारा घोड़ींदा हुआ। ॿी वधि हिन खे ख़बर ई न हुजे। बादशाह सलामत खे चयो त हे चोर मुंहिंजा न आहिनि, चोर अञा ॿियो आहे। से हाणे हिननि खे ख़बर कोन पई पए। हाणे हे बि मां सां गॾिजी उन कचहरी में ईंदो, ही तारीख़ ई बादशाह सां हे मसइलो हले पियो वेठो। उन बादशाह हुन बादशाह जो जेकी सोनापरी हुई, ही तारीख़ ॿुधियूं वरी मोटियो वञे। हिकिड़े ॾींहुं वञी वियो हुते, सिधो सो वियो बादशाह सलामत खे चयईं बादशाह सलामत, मसइलो इहो मां हल कयां थो, सो इनखे मां कहाणी खणी ॿुधायां थो त पोइ त बसि न चोर लभी वञेसि। हे मूंखे थोरी ख़बर आहे, मां ॿुधायां थो भला। शहज़ादीअ खां पुछा कयां त ॾे हवाल। चयईं त हीअ मसइलो हीअं थियो, हितां मां निकितो मां फलाणे देव वटि, फलाणे नाले सां देव, वरी टीरे देव वटि, वरी आख़िरी टीं देव वटि पुॻुतो। उन मूंखे ॾसु ॾिनो उनजो बाग़ कयल आहे त इहे पता पर शहज़ादी खे लॻनि पिया वाक़ई फलाणे देव वटि बाग़ कायल हुयो। ऐं फलाणे बड़ हेठां जबलनि जे विच में छा वॾियांसि सिरूं ॿ पटियमि, हेठां ईअं महिला त गुफ़ा निकिरी अची ॿिए मुल्क में पुॻुसि। सो हिन हिते ॻाल्हि बंदि कई त बादशाह सलाम चयो त बाबा ॻाल्हि जान टका रखियल आहे, जेसिताईं टका न ॾींदा होसिताईं मां ॻाल्हि न खणंदुमि। वरी शहज़ादी ऐं बादशाह हिन खे मथो इनाम ॾिनो, पर ॻाल्हि शुरू कर। वरी हिन ॻाल्हि शुरू कई त वरी हिकिड़ो घोड़ो बीठो, पर मूंखे कावड़ पियो करे। सो पर्ची ॾेखारी मां देव जी त घोड़ो ठरी बीठो। सो वञी हथु पुठि ते घुमाइंदो, सोना संजन में बीठो वञे, सोना संज विझी अञा घोड़े खे फेरो ई न ॾिनमि त ॻाल्हि हिते बीह वई। चई ॻाल्हि कर। चई न बा ॻाल्हि ॼाण टका, सो जेसिताईं टका न मिलंदा असांजी ॻाल्हि न शुरू थींदी। वरी हिननि अची इनाम ॾिनो हिन खे। वरी हिन ॻाल्हि शुरू कई त जंहिंमहिल फेरो ॾेई बीठो मां त सॼे मुल्क खे बादशाही सॼी उन में निंड वठी वई माण्हुनि खे, जो जिथे हुयो उते ई निंड जी वियो। सो मां हुते घोड़े तां लही सिधो सोने महल में हली वियुसि। विच शहर में सोनो महल आहे त हुई, सोने में अंदरि जो जंहिंमहिल वियुमि त बादशाहज़ादी छा वॾा मथो मेट हयूं ऐं विंजे पई वेठी, ॿार पई धोए वेठी। त हिकिड़े पासे वारो मेट मस लथो त ॿिए ॾों अञा कोन लथो, त मां छलो लाथियूं हलियो आयुमि। मां त उन महिल ई शहज़ादी चयो चोर मुंहिंजो हीअ आहे। पर इहा मुंडी मूं चोराई आहे, उहो चोर मां ई आहियां। तुम्हारे पुटनि खे मूंखां कसिया आहिनि, हीअं मारण जी कोशिशि कई अथनि। सो तुंहिंजा पुट बि ॾोहिनि, पर तूं मुंहिंजी माउ खे घरों कढियो आहे, तूं बि बादशाह ॾोही आहे। हाणे तूं मूंसां जंग वलार, पहिरियों मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधियो ऐं पोइ हिन सां हुन जुट। हुन वरी पंहिंजो फ़ैसिलो शुरू कयो पीउ सां। चई ॾेखार तुंहिंजी माउ। जंहिंमहिल 36 लख पुट जी माउ आई त बादशाह जी त ज़मीन हेठां पेरनि लिखे, चई त मुंहिंजी माउ खे तूं कढियो, उहो ई मां 36 लख पुट आहियां, जीअं तूं मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे मारण जी कोशिशि कई। सो उन महिल ई बादशाह सलाम ते कावड़ अची वई, हुन पुटनि खे ॾाढो कढी छॾी माइन सिधो। सो हिन खे हिन जी माउ खे पंहिंजो कयईं ऐं उहो 6 सोना परी बि चयो त बसि मूंखे मुड़ुसु लभी वियो, मां वापसि छो वञा। उहा बि उन सां गॾु रहण लॻी। कल्ह ॾिठा ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। हीअ कहाणी हिते सही कुझु हॿ कुझु कच कपाकाई आई हुजे, जेके ॿुधल हुजे सो भराए महिरबानी करे उहो कचाई वकाई न कढे। बाक़ी मज़ो आयो हुजे त लाइक सब्सक्राइब करियो, महिरबानी।